नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त सुप्रीम कोर्ट चयो त ഡിസ്ക में ॿीहर चूंड त थींदी, पर तय इहो करणो आहे त चूंड कुझु पोलिंग स्टेशन ते थिए या पूरे तक में थिए। सुप्रीम कोर्ट एन 75 में ॿीहर चूंड करण बाबति केस जी ॿुधणी जो फ़ैसिलो करे छॾियो। अदालत तहरीक इंसाफ जे इलेक्शन कमीशन खे ॿीहर चूंड करण जो फ़ैसिलो मुअतल करण जी इस्तदा रद्द करे छॾी। जस्टिस आमिर अता बंदयाल चयो त इलेक्शन त थींदी, पर असां मामले खे ॿुधंदासीं। इलेक्शन कमीशन जो एहतराम करियूं था ऐं ही हिकु आइनी इदारो आहे। असां अहिड़ी तरह जा केस डिसमिस नाहियूं कंदा। इलेक्शन कमीशन पंहिंजो जवाब जमा करायो आहे, इहो ॾिसी था वठूं। हिन चयो त इलेक्शन कमीशन जो हुकुम ईअं ई मुअतल न कंदासीं। जस्टिस आमिर अता बंदयाल जी सरबराही में 3 रुकनी बेंच मामले जी ॿुधणी कई है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।